ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह कंदासीं त सिंध हाई कोर्ट पारां लियाकताबाद मां गुम थियल नौजवान बाज़ियाब न थियण ते कावड़ इज़हार कयो वियो। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हू जी बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत मोहम्मद नईम अहमद जी बाज़ियाबी बाबति पुलिस इख्तियारनि खां जांच रिपोर्ट घुरी वरिती आहे। ॿुधणी बाबति तव्हांखे आगाह कई पिया। सिंध हाई कोर्ट पारां लियाकताबाद मां गुम थियल नौजवान बाज़ियाब न थियण ते कावड़ इज़हार कयो वियो। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हू जी बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत मोहम्मद नदीम अहमद की बाज़ियाबी बाबति पुलिस इख्तियारनि खां जांच रिपोर्ट घुरी वरिती आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट पारां लियाकताबाद मां गुम थियल नौजवान बाज़ियाब न थियण ते कावड़ इज़हार कयो वियो। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हू जी बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत मोहम्मद नईम अहमद जी बाज़ियाबी बाबति पुलिस इख्तियारनि खां जांच रिपोर्ट घुरी वरिती आहे। कराची में तफ़सील कंदासीं। इसाक सरकी खान जी इसाक आगाह कजो। बिल्कुल सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी जे हवाले सां मुख़्तलिफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे, जंहिंमें लियाकताबाद वारे इलाइक़े मां गुम थियल शहरी आहे मोहम्मद नदीम अहमद उनकी बाज़ियाबी के हवाले से दरख़्वास्त ॿुधणी थी है, जंहिंमें अदालत पारां पुलिस की जांच में जेके अॻभराई रिपोर्ट आहे पुलिस अदालत में पेश करे छॾी आहे। जॾहिं त अदालत पारां पुछो वियो आहे त ॿुधायो वञे त मोहम्मद नदीम अञा ताईं बाज़ियाब छो न आहे थियो, जॾहिं त अॼु जेको आहे PDF रखी आहे इहो पुलिस जे जांच ऑफिसर जो चवणु आहे। जॾहिं त उन्हनि जी जेको गुम थियल शहरी आहे उनजे घर वारनि जो चवणु आहे त असांजो भाउ आहे, उनजे ख़िलाफ़ कोई भी क्रिमिनल रिकॉर्ड मौजूद ना है। JIT के मुताबिक मुझे भाउ खे हिकिड़े इदारे वटि मौजूदु आहे ऐं पुलिस को भी इन हवाले सां ताउन नथी करे। जॾहिं त घर भाती जेको आहे सख़्तु परेशान आहिनि, पुलिस भी इन्हनि जी मदद न पई करे। जॾहिं त अदालत पारां केस जी जेको आहे 11 अप्रैल ताईं वकील ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त मोहम्मद नदीम खे कासमाबाद लियाकताबाद वारे इलाइक़े मां 24 फरवरी 2015 में उतो गिरफ़्तार कयो वियो हुयो। जॾहिं त मोहम्मद नदीम खे जेको आहे 11 ॿारड़ा भी आहिनि, इहो भाउ जो चवणु आहे। जॾहिं त मोहम्मद नदीम जेको आहे उहो वाटर बोर्ड जो मुलाज़िम आहे। गुम थियण खां पोइ वाटर बोर्ड तनख़्वाह भी बंदि करे छॾी आहे ऐं अदालत या पुलिस ऑफिसरनि जांच ऑफिसर खे हिदायत कई आहे त ईंदड़ ॿुधणी ताईं मोहम्मद नदीम के हवाले सां जेकी रिपोर्ट आहे उहा भी जमा कराई वञे ऐं मोहम्मद नदीम खे बाज़ियाब कराए अदालत में भी पेश कयो वञे। जी महिरबानी साक आगाह करण लाइ।